बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां यहाँ आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। कानपुर में तेगानी बिरादरी जी बिन धुरन में झेड़ो। ओताक में तरसल 2 मेहमान कतल। कोट शाहू थाने जी हद में कच्चे जे इलाके गोट पक्कल तेगानी में ज़मीनी तकरार था। तेगानी बिरादरी जी एक धुर पारां ओताक ते का छिती फायरिंग। ओताक में तरसल 2 मेहमान शमन शर अल्लाह बख्श उर्फ देंगलो तेगानी कतल थी वया। धुरियूं मोर्चा बंद। 2 लाश खानपुर अस्पताल आने पोस्टमार्टम बाद वारिसन हवाले कया वया। बुधायो पियो वञे त तकरार में हेल ताईं 5 ॼणा कतल थी चुका आहिनि। होॾां वाक़े बाद इलाके में ॾहकाओ पखड़ियल आहे। गड़ियसन में उरड़ी जा वार। जैकब न्यूज़ से खबर हलण बाद सेहत खातो सुजाग। सेहत खाते जी टीम EPI सिंध जे मॉनिटरिंग ऑफिसर डॉक्टर वसीम महर जी निगरानी हेठ गोट साबिराबाद पहुती, जिते टीम पारां केतिरनि ई ॿारनि खे उरड़ी खां बचाव जा टुका लगाया वया। EPI सूबाई मॉनिटरिंग ऑफिसर डॉक्टर वसीम महर जो चवण हो त हंगामी बुनियादनि ते जोगा उपाउ वठी उरड़ी जे वबाई मर्ज़ ते ज़ाब्तो आंदो वेंदो। दोदापुर में बदअमनी ख़िलाफ़ ॻोठाणनि जो मुज़ाहिरो। DSP ऐं SHOs ख़िलाफ़ नारेबाज़ी। उस्ताद अब्दुल गफूर बिरोही अब्दुल रशीद बिरोही खां फुरथियल मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान वापस न थियण ख़िलाफ़ बिरोही बिरादरी जो मीर मोहम्मद सलाह बिरोही, अब्दुल हमीद बिरोही, वहीद जखरो ऐं ॿियनि जी अॻवानी में अमरोटी चौक ते धरनो हणी DSP ऐं SHOs ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं फुरथियल सामान वापस कराइण जो मुतालबो कयो। हाला में मवाली मुड़ुस ज़ाल जे मथे जा वार कूड़े ॾंभ ॾेई ज़ख़्मी करे छॾियो। औरत जो माउ समेत एहतजाज। मुड़ुस जी सतायल रीमा खोकर एहतजाज कंदे चयो त अयाज़ उन्नड़ सां साल अॻु शादी थी, जेको नशो कंदो आहे। नशो न मिलण ते मूं ते तशद्दुद कयो ऐं मथे जा वार कूड़े ॾंभ ॾिना विया आहिनि। वहशी मुड़ुस ऐं संदसि भाउ ख़मीसो उन्नड़ खे गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। सखर में नारा केनाल जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि जो ज़ालमाणे ऑपरेशन ख़िलाफ़ धरनो। धरणे जी अॻवानी तहरीक तहफ़्फ़ुज़ हुक़ूक़ आबादगार सिंध जे सदर ऐं JUI अॻवान मौलाना अब्दुल हक महर, अब्दुल सत्तार मंगरियो, ग़ुलाम कादिर ऐं ॿियनि कई। अॻवाननि जो चवणो हो त 70 सालनि खां आबाद पोरे ते ग़रीबनि जा घर ड्राहिण बदतरीन ज़ुल्म आहे। हिकु पासे खेनि दरबदर कयो वियो आहे, ॿिए पासे ट्यूबवेल मशीनूं खणण जा नोटिस ॾिना पिया वञनि। उन्हनि वॾे वज़ीर खे अपील कई त ग़रीबनि मथां रहम कयो वञे। बुलड़ी शाह करीम जे सहाफ़ी जो भाॼाई ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाज। घर में धाड़ो हणण जो इल्ज़ाम। सहाफ़ी ग़ुलाम मोहम्मद मेमन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 8 महीना अॻु जिगर जे आर्ज़े में फ़ौत थी वियल मुंहिंजे भाउ जी ज़ाल अणसुञातल माण्हुनि सां मुंहिंजी ग़ैर मौजूदगीअ में घर अंदरि घिड़ी मुंहिंजी फुफी खे खट सां ॿधी सोना ज़ेवर, ज़मीन जा काग़ज़, रोक रक़म ऐं ॿियो सामान खणी फ़रार थी वई आहे। थाणे ते फ़रियाद कई आहे पर पुलिस अञा ताईं को क़दम न खंयो आहे। रेडकी में इंतज़ामिया जो नारो वाह जे कपरनि ते ऑपरेशन। नाजाइज़ अॾावतूं हटायूं वयूं। नारो वाह ते मुख़्तलिफ़ माण्हुनि पारां ग़ैर क़ानूनी तौरु ठहियल दुकान ऐं घर इंतज़ामिया पारां हैवी मशीनरी जी मदद सां ड्राहे पट कया विया, जॾहिं त नोटिस मिलण बावजूदि कुझु माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत अॾावतूं हटाइण शुरू करे छॾियूं आहिनि। जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक चयो आहे त ख़ान साहब जी हुकूमत मुकम्मल तौरु नाकाम थी चुकी आहे। महांगाई जे तूफ़ान अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मुल्क में इस्लामी कानून जो निफ़ाज़ी मुल्की सालमियत जी ज़मानत आहे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन मटियारी में सिंध आबादगार बोर्ड जे अॻवान सैयद नदीम शाह पारां ॾिनल मांझांदे बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। हुन वधीक चयो त हिन वक़्तु असांजे मुल्क में कादियानियत मुसलत थियल आहे। करप्शन ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। PTI ऐं PDM में को फ़र्क़ु नाहे। ॿई हिकु सिके जा 2 पासा आहिनि। सेनेट इलेक्शन पैसनि जी रांदि आहे। जेको वधीक पैसा ॾींदो उहो वधीक वोट खणंदो। दरिया ख़ान मरी में नौजवान घर वारनि सां कावड़ जी वाह में टपो ॾेई छॾियो। बेहोशी वारी हालत में अस्पताल मुंतक़िल। नुसरत वार रेगुलेटर वटि ॻोठ मिठो इस्लामी राजपर जे रवासी 14 वरनि जे नींगर सुहेल अहमद राजपर घरां नाराज़ थी वाह में टपो खाई छॾियो, जंहिंखे बेहोशी वारी हालत में कढी अस्पताल आंदो वियो। डेरा लायार में पेट्रोल पंप मालिकनि जी AC ख़िलाफ़ हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस। पेट्रोल पंप मालिकनि जो मीर ग़ुलाम हुसैन बुगटी, वॾेरो लियाकत अली खोसो, सलीम ख़ान ऐं ॿियनि जो चवणु हो त AC झटपट पुलिस साण करे असांजे बंदि पेट्रोल पंप्स ते चढ़ाई करे नुक़सानु कयो ऐं 2 मुलाज़िमनि खे खंभे खणी वियो आहे। हुननि घुर कई त मुलाज़िमनि खे ज़ाहिर करे नुक़सान जो अज़ालो कयो वञे, ॿी सूरत में अदालत वेंदासीं। दरिया ख़ान मरी में वीगो जो मोटरसाइकिल खे टक्कर, 2 ॼणा ज़ख़्मी। मुंगिया नाके रोड ते तेज़ रफ़्तार वीगो जे टक्कर में मोटरसाइकिल सवार रोशन अली ऐं मोहम्मद इमरान आराई ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। गेरेलो में उस्ताद जो DEO लाड़काणो ऐं TEO डोकरी ख़िलाफ़ एहतजाज। गेरेलो वासी हाई स्कूल टीचर उस्ताद दीदार अली ज़हरानी दाहींदे चयो त DHO बिना कंहिं सबब मुंहिंजी पघार बंदि करे छॾी आहे। TEO डोकरी मोहम्मद उस्मान खोखर जो चवणु आहे त पघार ट्रेज़री वारनि बंदि कई आहे, जॾहिं त ॿिए ॾींहं ते मूंखे रिलीव करे लाड़काणो मोकिलियो वियो। DEO प्राइमरी सेकेंडरी अख्तर कोरेजो सां मिलियुसि त हुन पोस्टिंग ॾियण खां जवाबु ॾेई छॾियो। ढाबे जी वासियुनि जो किराएदार ख़िलाफ़ एहतजाज। जॻह ते कब्ज़ो करण जो इल्ज़ाम। शाहिद शेख, रहीम गुल, ग़ुलाम नबी राजपूत ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब घारो में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी जॻह ते किराएदार परवेज़ शाह कब्ज़ो करे वेही रहियो आहे ऐं असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं किरायो बि नथो ॾिए। हुननि वसवारनि खे अपील कई त जाइ तां कब्ज़ो ख़तमु कराए रहियल किरायो ॾियारियो वञे।
पाकिस्तान तहरीक इंसाफ मटियारी के अॻूणे सदर अब्दुल रज़ाक खोसो चयो आहे त मूं 2015 में बीडी इलेक्शन तोड़े 2018 में सूबाई असेंबली वारे तक ते बासर सियासतदाननि साम्हूं चूंड विढ़ी, जंहिंखां पोइ 12 FIR दाख़िल करायूं वयूं। इमरान खान सैफुल्ला आबड़ो बजाए सेनेट टिकट मूंखे ॾेई पोरियत खे सेनेटर बणाइण जो मिसाइल क़ाइमु करे। ऐं दरिया खान मरी वेझो कोर शाख खे घारो, 100 एकड़ ते बीठल फसल ॿुॾी वियो। ॻोठ डॉक्टर ग़ुलाम क़ादिर चांडियो वटां घारो पवण सबबि 100 एकड़ फसल पाणी हेठि अची वियो। इत्तला बावजूदि आबपाशी अमलो न पहुतो, जंहिं सबबि ॻोठाणनि में ताव पकड़ियल आहे। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।